नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार यहाँ बिशारा सुंदो यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस। पंजाब असेंबली के स्पीकर परवेज़ इलाही PTI चेयरमैन इमरान खान के गिरफ्तार करने की सूरत में हुकूमत के संगीन नतीजन का खबरदार करे छो। परवेज़ इलाही चवे तो इमरान खान के गिरफ्तार करे हुकूमत पंहिंजी मौत के दावत दी। IG पंजाब चीफ सेक्रेटरी खिलाफ कार्रवाई थी छाकाणि त लॉन्ग मार्च कंदड़न ते फायरिंग पुलिस कई हुई। पंजाब असेंबली की औरत मेंबरन भी गडियल तौर ते मामले के उथारण जो फैसलो किया है। इलेक्शन कमीशन जे बिन नवन मेंबरन हलफ खणी वरतो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा बिन नवन मेंबरन के हलफ खणायो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चवे तो चूंडुनि लाइ हमेशह तैयार आहियूं। नईन चूंडुनि जो फैसलो हुकूमत के करणो आहे। इलेक्शन कमीशन बिना कंहिं डप जे फैसला कंदो ऐं कंदो रहंदो। इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून मूजिब फैसला कंदो रहंदो। तुर्की और पाकिस्तान के व्यापारी सीड़पकारन विच में पैदा थियल समूरियूं रंडकूं खत्म करनी पवंदियूं। कुछ तुर्क सीड़पकारन के पाकिस्तान में ॾुखियारियूं पेश आयूं जंहिं न रुगो शर्मिंदगी आहे पर मुआफ़ी भी वठां थो। 3 ॾींहं जे सरकारी दौरे ते तुर्की पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इनकरा में पाक तुर्क बिज़नेस फोरम की तकरीब के खिताब संदसि चवण आहे त तुर्की और पाकिस्तान विच में तारीख़ी और भाईपी वारा लाॻापा आहिनि। ज़िलज़िलो हुजे या ॿी का मुश्किल तुर्की हर ॾुखे वक्त में पाकिस्तान की मदद कई आहे। ॿोॾ दौरान तुर्क सदर और ख़ातून अवल पाकिस्तान जो दौरो कयो ऐं अतियो पिण ॾिनो। तुर्की ज़िंदगी के हर शोबे में तरक्की कई आहे। उन जे तजर्बे मां सिखण की कोशिश कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरे दौरान तुर्क सदर से मुलाकात पिण कंदो। टंडो रहीम खान के काछे में पीअण जो पानी अणलब हुकूमत ऐं इंतज़ामिया ग़ाइब। अवाम ॾुखियनि खे मुंहुं ॾियण लॻो। मंछर कंदी आबाद ॻोठ ख़ान मोहम्मद मलाह में पीअण जो पानी नायाब थी वियो। RO प्लांट्स केतिरे अरसे खां गैर फ़ाल ऐं बेलाभ बणियल। कोटड़ी वेझो कराची वाह में ट्रिपो ॾेई मुबैना आपघात कंदड़ नौजवान खादिम लिगारी जो 24 कलाकनि बाद लाश हथ। वारसन पारां घुरायल टोबन ज़रिए 24 कलाकनि खां पोइ लाश हथ कयो वियो। जाम साहब ऐं वरपासन वारनि इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। हथियारबंद दरगाह सखी जाम दातार जे गादी नशीन जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर मां लखे रुपयनि जा सोना ज़ेवर मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया। पुलिस कख भञी बीणो न कयो। वाक़िए ख़िलाफ़ शहर में रैली कढी शटरबंद हड़ताल की वई। दौदापुर में नौजवान अब्दुल लतीफ़ मंजू के कत्ल जो केस दाखिल। मक़तूल के वालिद की फरियाद ते दौदापुर थाने ते 5 सुञातल ऐं 1 अणसुञातल समेत 6 जवाबदारनि खिलाफ केस दाखिल। गुज़िरियल ईद दौरान मुज़ाहिमत नौजवान के कत्ल कयो वियो हो।